अस्सलाम वालेकुम दोस्तों। अ, मथां अप्रैल में हिकु भेरो ॿीहर सिंपल रिसर्च कमीशन पारां लेक्चरशिप जे लाइ इम्तिहान वरितो वेंदो, टेस्ट रिटन टेस्ट थींदो। केतिरा ई दोस्त मैसेज करे कॉल करे पुछंदा रहंदा आहिनि त असांखे कहिड़ा किताब पढ़णु घुरिजनि, कीअं पढ़णु घुरिजे ऐं कहिड़े नमूने सां तयारी करणु घुरिजे, कहिड़नि कहिड़नि एरियाज़ खे कवर करणु घुरिजे जो असांजी तयारी सही थी वञे। इन जे लाइ मुंहिंजी पहिरियों बि वीडियो रखियल हुई। मां पहिरियों बि ॿुधायो हुयो अव्हांखे कहिड़नि कहिड़नि एरियाज़ खे कवर करिणो आहे, कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो ॻाल्हियूं तव्हांखे ध्यान में रखणु घुरिजनि ऐं कहिड़ा किताब पढ़णु घुरिजनि। इन में का परे कोन्हे, पर हाणे उन शइ खे थोरो अञा वज़ाहत कंदे त अव्हां वटि ॿ अहम MCQs जा किताब मौजूदु आहिनि। हिकिड़ो मुख़्तियार अहमद मल्हार साहब जो सिंधी अदब ते हिकु नज़र ऐं ॿियो साजिद चांडीअ जो MCQs जो किताब आहे, उहो उहो वठो। ॿिन्ही मां को बि हिकिड़ो किताब वठो अव्हां। ॿई सुठा किताब आहिनि, ॿिन्ही में बहितरीन मवाद आहे ऐं टेस्ट जी तयारीअ जे हवाले सां ऐं अव्हांजी पंहिंजी असेसमेंट जे हवाले सां तमामु बहितरीन किताब आहिनि। इन्हनि ॿिनि मां को बि हिकिड़ो किताब टेस्ट जे हवाले सां वठो। बाक़ी पढ़णु छा आहे उहो हिकु अलॻि मामिलो आहे, ठीकु आहे। उनखे थोरो अञा संजीदगीअ सां अव्हांखे ॾिसणो पवंदो। उन जे लिहाज़ खां अव्हांखे पंहिंजे जेको आहे सो तयारीअ खे उहो वधीक बहितर करणो पवंदो ऐं अव्हांखे डिटेल में पढ़णो पवंदो। छाकाणि हीअ सिर्फ़ु रिटन जी तयारी अव्हां न कयो, रिटन खां पोइ उनखे अॻिते वञी करे अव्हां पंहिंजी वाइवा जी तयारी ताईं खणी वञो त जीअं अव्हां अॼु उन्हनि शयुनि खे पढ़ंदव अॻिते अव्हांखे उहे शयूं कमु अचणियूं आहिनि, जिन जे करे ज़रूरी आहे त अव्हां उन्हनि शयुनि ते वधीक ध्यानु ॾियो जेके अव्हां जेको सिर्फ़ु MCQs खां हटी करे डिटेल ते ईंदो त उन्हनि खे अव्हां वज़ाहत ख़बर पवंदी वेंदी त कहिड़ी कहिड़ी शइ में केतिरी वज़ाहत आहे। हाणे कहिड़नि कहिड़नि रियाज़ खे या कहिड़ा कहिड़ा जेको बि आहिनि जो उन्हनि खे अव्हां पढ़ंदव त अव्हांजा सभु सॼो उहो पेपर हल थींदो। ख़बर पेपर किथां निकिरे थो का ख़बर कोन्हे का, मूंखे ख़बर कोन्हे का, अव्हांखे ख़बर कोन्हे का, कंहिं ॿिए खे ख़बर कोन्हे का। पेपर कढण जी सिर्फ़ु उन हिक खे ख़बर आहे जेको पेपर ठाहे थो, या टे ॼणा जेको गॾिजी पेपर ठाहींदा आहिनि प्रोफेसर साहिबान, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त पेपर किथां ठहे थो ऐं उहो उन्हनि जी सोच जे मुतालिक़ हूंदो आहे। उहे असांजी सोच मुतालिक़ रखंदा ई कोन्हनि ऐं कोर्स जेका आउटलाइन आहे उन कोर्स जे आउटलाइन ते रखंदा ई कोन्हनि। बसि हुननि खे जेको सम्झ में आयो या जेको उनजी पंहिंजी फील्ड आहे उन फील्ड सां लाॻापियल सवाल ॾींदा रहंदा आहिनि। इन करे असांखे हर पासे खां जेको आहे सो पंहिंजो पाण खे क्लियर रखिणो आहे त जीअं सुहिणे खां सुहिणे नमूने सां असांजी तयारी थिए ऐं असां कम्पीट कयूं। ठीकु आहे। सभ खां पहिरियों जिन शयुनि खे असांखे ध्यान में रखणु घुरिजे उहे आहिनि सिंधी ॿोलीअ जी क़दामत बाबति नज़रिया ऐं उनजो तनक़ीदी अभ्यास हींअर खां करणु शुरू कयो। ठीकु आहे। पहिरियों नज़रियो कंहिं ॾिनो, ॿियों नज़रियो कंहिं ॾिनो, टियों नज़रियो कंहिं ॾिनो, चोथों नज़रियो कंहिं ॾिनो ऐं कॾहिं ॾिनो, कहिड़े किताब में ॾिनो, उहो किताब कॾहिं छपियो, उनजो माख़ुज़ कहिड़ो आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे अव्हां कवर कंदा वेंदा। उन्हनि जे नज़रियनि में तज़ाद कहिड़ो आहे, फ़र्क़ु कहिड़ो आहे, इहे ध्यान में हुजणु घुरिजनि। ठीकु आहे। नज़र जे हवाले सां उन खां पोइ सिंधी ॿोलीअ जे लहजनि जो मुतालियो। लहजनि जो मुतालियो छाजे लाइ त कॾहिं कॾहिं सवाल ईंदो आहे सिंध जो, माना उतरादी लहजो कहिड़े इलाइक़े में ॻाल्हायो वञे थो, लाड़ी लहजो कहिड़े इलाइक़े में ॻाल्हायो वञे थो, जदगानी लहजो कहिड़े इलाइक़े में ॻाल्हायो वेंदो आहे। इन जे करे उन्हनि लहजनि जे मुतालिक़ अव्हांखे पोइ ॼाण हुजणु घुरिजे त जीअं अव्हां बहितर खां बहितर नमूने सां तयारी कंदो। हाणे इन जे लाइ किताब MCQs ॿिन्ही में सवाल मौजूदु आहिनि। उन खां अलावा अव्हां मुख़्तलिफ़ किताब पढ़ी सघो था। ग़ुलाम अली अलाना जो किताब पढ़ी सघो था। उन में अव्हां प्रोफेसर इल्नवाज़ जतोई जो किताब पढ़ी सघो था। उन जे लाइ अव्हां जेको आहे सो डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेदी जो किताब नंढिड़ो किताब आहे उहो पढ़ी सघो था, जंहिंमां अव्हांखे जामे ॼाण मिली वेंदी। ठीकु आहे। उन खां पोइ आहे लिसानियात जो, समाजी लिसानियात ऐं जोग्राफियाई लिसानियात। हाणे दोस्त चवंदा असां इन लिसानियात खे कीअं, मतिलबु त इन्हनि में अव्हां लिसानियात में
सिंधी ॿोलीअ जी क़दामत, सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़, सिंधी ॿोलीअ में जेके अखर आहिनि उहे कहिड़ी ॿोलीअ मां खयल आहिनि, अरबीअ मां केतिरा खयल आहिनि, फारसीअ मां केतिरा खयल आहिनि, सिंधीअ जा निज अखर केतिरा आहिनि, संस्कृत मां केतिरा खयल आहिनि, उन्हनि सभिनी खे अव्हां सुहिणे नमूने सां हिकिड़े पेज ते अलॻि अलॻि पेज ठाहींदा वञो, उहो अलाए सवलाई थींदो त हीउ बि इंसानियत जो पेज आहे, सिंधी ॿोली जे लहजे जे मुतालिक़ आहे, हीउ सिंधी ॿोलीअ जे नज़रियनि जे मुतालिक़ आहे, उहो ठाहींदा वेंदो त अव्हां लाइ सवलाई थींदी वेंदी ऐं अव्हां हुनखे सुहिणे नमूने सां सम्झंदा वेंदा। ठीकु आहे। उन खां पोइ वरी जेको अॻिते हली उन खां पोइ अव्हां लिसाने जो जेको जोग्राफियाई आहे उन हदुनि खे अव्हां ॾिसो कहिड़ी जोग्राफियाई हद किथां शुरू थी किथे ख़तम थी थी। इन जे लाइ डॉक्टर ग़ुलाम अली अलामा जो किताब सिंधी ॿोली जी लिसानी जोग्राफी अव्हां पढ़ंदो, उन मां ई अव्हां क्लियर थी वेंदा त सिंधी ॿोली जी हदूं किथां शुरू थी किथे ख़तम थियनि थियूं। ठीकु आहे। लहजे ऐं मुहावरे में बुनियादी फ़र्क़ु, हाणे इहो तव्हांखे हींअर बि कमु अचिणो आहे ऐं अॻिते इंटरव्यू में बि कमु अचिणो आहे। इन जे करे ॿिन्ही शयुनि खे अव्हांखे ज़हन में रखिणो आहे। सिंधी व्याकरण जो जामियो मुतालिक़, लफ़्ज़ केतिरा आहिनि, ॻाल्हाइण जा लफ़्ज़ केतिरा आहिनि, उन्हनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि, उन्हनि क़िस्मनि जे अंदरि उन्हनि जो इस्तेमालु कीअं आहे, ज़माननि जो कहिड़ो कीअं थिए थो ऐं उन खां अलावा प्रयोग घणा आहिनि, इहो अव्हां हिकु मुख़्तलिफ़ या मुख़्तसिर तौर ते हिकिड़ो 4 खां 5 पेज ठाहे उन ते बुनियादी माना या सॉरी बुनियादी जेको आहे सो ॼाण लिखी छॾियो त अव्हांजे लाइ सवलाई थींदी ऐं अव्हां हुनखे बार बार पढ़ंदा रहंदो। ज़रूरी कोन्हे कि सॼो जो सॼो किताब खणी अव्हां पाण में रखी वेही रहो। उन किताब खे पढ़ण जे लाइ ज़रूरी आहे त अव्हां जेको हिकु किताब पढ़ो था 4 ॾींहं 5 ॾींहं उन खे लगातार पढ़ंदा रहो ऐं नोट्स वठो, नोट्स वठी अव्हां पंहिंजे पने ते ठाहे छॾियो। जॾहिं अव्हां उहो नोट्स वठी पने ते ठाहे छॾिया अव्हां जी हिकु कमु मुकमल थींदो ऐं उन कम जे बुनियाद ते अव्हां वरी पंहिंजा बार बार उन शयुनि खे वरजाईंदा रहंदो, जंहिंजे करे ग्रामर खे अव्हां नज़रअंदाज करे नथा सघो। सिंधी अदब जा दौर ही इंतिहाई अहम आहे, इन जे करे अव्हां सभिनी दौरनि जो जामिया मुतालिक़ कंदो, अरब दौर, सुमरा दौर, समा दौर, अरगून तुर्खान, मुगल दौर, कलोड़ा दौर, तालपुर दौर, अंग्रेज दौर, मौजूदा दौर में वरी 3 हिसा ऐं इन्हनि सभिनी में अहम वरी जेको आहे उहे अंग्रेज़नि जो दौर ऐं मौजूदा दौर। हाणे छाकाणि वधीक अहमियत वारो आहे उन जो सबबु इहो आहे त सिंधी ॿोलीअ जी जेका अलिफ बे सूरत ख़ती जेका तयारु थी उहा 1853 में थी। 1854 में मंज़ूर थी, जेका हाणे असां इस्तेमालु कयूं था। मौजूदु असां वटि पहिरीं बि हुई पर मंज़ूर थी ऐं उन खां पोइ उन में असां कमु करणु शुरू कयोसीं, जंहिंजे करे ज़रूरी आहे त हाणे इन्हीअ जे मुतालिक़ ई असां कमु कयूं ऐं उन ते असां सभिनी मिसाल जे तौर ते क्लासिकल शाइर उन जी अलॻि लिस्ट ठाहे छॾियूं, सिंफ़ुनि जी अलॻि लिस्ट ठाहे छॾियूं ऐं उन सां गॾु मुअज्जिज़नि जी लिस्ट अलॻि ठाहे छॾियूं त असांखे सवलाई थी वेंदी त कहिड़े नमूने सां असां उन्हनि खे पढ़ी सघूं था। ठीकु आहे। असासी शाइरी मथे मां बयानु करे चुकोसि, उन शइ खे भरणो आहे पर वरी इंटरव्यू जो मरहलो हिते ई कॾहिं कॾहिं आहे त अव्हांखे फ़र्क़ु ख़बर हुजणु घुरिजे, हिकिड़ो असासी आहे ऐं ॿियो असासी आहे। इन्हनि ॿिन्ही फ़र्क़ु कहिड़ो आहे? उहो फ़र्क़ु इहो आहे त हिकिड़ो क्लासिकल शाइरी आहे या विरसे वारी शाइरी आहे, उनखे वधीक वज़ाहत पोइ कई वेंदी, हीअं असां हुनखे नथा कयूं। उन खां पोइ आहे जेके बि सिंफ़ूं आहिनि, मां वरी ॿुधाए छॾियो सिंफ़ुनि खे कहिड़े नमूने सां हलाइणो आहे। ठीकु आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे यादि रखंदो बेटा। ठीकु आहे। इन्हनि सभिनी जो मुतालो जॾहिं अव्हां कंदा वेंदा त अव्हां ख़बर पइजी वेंदी बेत जो, दोहे जो, गाह जो, सोरठे जो ऐं गीच जो बुनियादु कहिड़ो शाइर आहे या शाइरा आहे, अव्हां वटि वरी उन ते कमु केतिरो थियो आहे, उन ते कंहिं PhD कई आहे, कहिड़ा क्लासिकल शाइर आहिनि, कहिड़नि क्लासिकल शाइरनि ते जेको आहे सो कंहिं कमु कयो आहे, इहो अव्हां वटि हिकु जेकॾहिं लिस्ट तयारु थी वेंदी त अव्हांजे लाइ कमु सवलो थी वेंदो। ठीकु आहे। उन खां पोइ अरूज़ी शाइरी, क्लासिकल शाइरी कंदासीं त हाणे अरूज़ी शाइरी में गज़ल जो बुनियादु यादि रखिणो आहे। हिकिड़ो गज़ल शुरूआत किथे थी, श्री किथे ऐं सिंध में कीअं पहुती ऐं कीअं पहुचाई, इन शयुनि खे ध्यान में रखिणो आहे। इहे रुबाई, मसनवी, नज़म ऐं उन जा ॿिया क़िस्म जेतिरा बि आहिनि उन्हनि सभिनी ते अव्हांखे जामियो ॼाण हुजणु घुरिजे। वरी ई जदीद शाइरी जी मिसाल टेड़ो पंहिंजे सिंध जो आहे इमदाद हुसैनी, उन जी जेको आहे सो बुनियादु ॾिनो। उन खां अलावा वरी जेको आहे अव्हां वटि हाइको आहे, त्राइल आहे, सानेट आहे,
इन्हनि जा बुनियाद ॾिसण केरु आहिनि, उन्हनि खे सिंधीअ में केरु खणी आयो ऐं उनजी जेको आहे केतिरो कमु थियो आहे या कहिड़नि कहिड़नि शाइरनि अवाइली तौर ते उनते किताब लिखिया, उहा हिकु लिस्ट अव्हां वटि तयारु हुजणु घुरिजे। ठीकु आहे। उन खां पोइ वरी जेके लक़ब मिलनि था या तख़ल्लुस मिलनि था, ख़ासि तौर ते उन्हनि जा लक़ब ऐं तख़ल्लुस जेके सिंधी अदब जे कोर्स ते रखियल आहिनि। तव्हां एमए जो कोर्स खणी ॾिसंदव, सिंधी यूनिवर्सिटीअ जो, कराची यूनिवर्सिटीअ जो, ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ जो या कंहिं ॿी यूनिवर्सिटी जिते सिंधी पढ़ाई वञे थी, उन्हनि यूनिवर्सिटियुनि जो कोर्स खणी ॾिसंदव त हिकिड़ो उन्हनि जो कोर्स फ्रेमवर्क हूंदो आहे त हिन 4 सालनि में ही पढ़ायो वेंदो। हाणे जॾहिं उन्हनि 4 सालनि में इहो इहो पढ़ायो वेंदो त उन्हनि 4 सालनि जा जेके बि लेखक आहिनि उन्हनि जी लिस्ट अव्हां वटि तयारु हूंदी। उन्हनि खे कहिड़ा लक़ब मिलिया आहिनि, कंहिंखे शमसुल उलमा जो मिलियो आहे, कंहिंखे जेको आहे सो गज़ल जे बादशाह जो मिलियो आहे, कंहिंखे गीत जे बादशाह जो मिलियो आहे, कंहिंखे जदीद शाइरी जे जेको आहे सो अबो चयो आहे। इहे सभु शयूं अव्हां वटि जेके लिखियल हूंदियूं तव्हांजे लाइ सवला थी वेंदो। ठीकु आहे। हाणे जदीद दौर जी तक़ाज़ा आहे त उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे बिल्कुलु ई अव्हां अलॻि रखो। अलॻि इन करे थो चवां पियो त उन ते शाह जे सुरनि ते अचे थो, शाह जे रिसालनि ते अचे थो, शाह जी तहक़ीक़ ते अचे थो। उन्हनि सभिनी खे अव्हां जेको आहे सो इब्तिदाई तहक़ीक़ खे असांखे विसारणो ई कोन्हे को। पहिरियों रिसालो कंहिं छपिरायो, बम्बईअ जो छापो कॾहिं छपियो, मुक़दमे लतीफ़ी कंहिं लिखियो, लुत्फ़ुल लतीफ़ कंहिं लिखियो, लताइफ़ लतीफ़ी कंहिं लिखियो, कुंज़ुल लतीफ़ कंहिं लिखियो। इहे हिकु जहिड़ा मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ या किताब जेके आहिनि इन्हनि खे वरी अव्हांखे ध्यान में रखिणो आहे। ठीकु आहे। अहिड़े ई नमूने सां तहरीकूं जेके ख़ासि करे असां वटि अंग्रेज़ दौर खां पोइ आयूं आहिनि, उन्हनि सभिनी तहरीकुनि जी अव्हांखे ॼाण हुजणु घुरिजे त उन तहरीकुनि जो बुनियादु कॾहिं पियो, किथे पियो, कीअं पियो, सिंध में कीअं आया। उन ते PhDs वग़ैरह थी चुकियूं आहिनि, अव्हांखे हाणे सवलाई सां उन मवाद मिली वेंदो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे नॉविल, कहाणी, ड्रामो, मज़मून, इन्हनि सभिनी ते अव्हांखे जामे ॼाण हासिल करणी आहे ऐं उनजी जेको आहे सो इब्तिदाई ड्रामा, पहिरियों ड्रामो कहिड़ो आहे, पहिरियों नॉविल कहिड़ो आहे, पहिरीं कहाणी कहिड़ी आहे, पहिरियों जेको आहे सो मज़मून कहिड़ो आहे, मज़मून जो किताब कहिड़ो आहे, इन जी अव्हां वटि हिकु लिस्ट हुजे। इन जे लाइ मां तव्हांखे सजेस्ट कंदुमि त प्रोफेसर मंघाराम मलकाणी जो किताबु आहे सिंधी नस्ल जी तारीख़, उनखे पढ़ंदव, उन में जामे ॼाण आहे, उन में बहितरीन ॼाण आहे ऐं उनखे जेको आहे सो वाज़े कयो वियो आहे त पहिरियों किताब कहिड़ो आहे, पहिरीं नाटक मंडली कहिड़ी आहे, पहिरीं अख़बार कहिड़ी आहे, उहो सॼो वाज़े थियल पियो आहे। उनखे पढ़ंदव त अव्हां उनजे लाइ अव्हां उन मां बहितर नमूने सां उन शयुनि खे जेको आहे सो कढी ऐं पंहिंजी तयारी करे सघंदो। लोक अदब, लोक अदब में जेको आहे सो सिन्फ़ूं आहिनि, उन्हनि सिन्फ़ुनि जे मुतालिक़ अव्हांखे ॼाण हासिल हुजणु घुरिजे त कहिड़े नमूने सां अव्हां उन्हनि खे ॾिसो था। लोक लफ़्ज़ जी माना छा आहे, बैगन लफ़्ज़ जी माना छा आहे, ॾहस लफ़्ज़ जी माना छा आहे, ॾहस जो मतिलबु छा आहे, इन श्रंगार शाइरी छा आहे, औरतुनि जा घणा क़िस्म, इन सभिनी शयुनि खे अव्हां जेको आहे सो पॉइंट आउट कंदा वेंदव। मां इहो पहिरीं वारी ॻाल्हि वरी वधाईंदुमि त जेकॾहिं अव्हां हर हिकु टॉपिक ते अलॻि अलॻि पेज ते अलॻि अलॻि हिकिड़ो रजिस्टर वठो, उन में हिसा ठाहे चयो हिन में ही मूंखे लिखिणो आहे, त अव्हां जा हिकिड़ा 500 खां 600 सवाल तयारु थींदा ऐं उन 500 खां 600 सवालनि में अव्हांजी तयारी थी। ठीकु आहे। इन खां पोइ जेके अहम शयूं आहिनि, काफ़ियो, रदीफ़, तशबीह, इस्तिआरो, तजनीस अरफ़ी, तजनीस ताम, तजनीस नाक़स वग़ैरह, इन्हनि में फ़र्क़ु ऐं इन में जेको आहे सो बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे, उन्हनि खे ज़हन में रखी अव्हां अॻिते हलंदा वञो। ठीकु आहे। उन खां पोइ सिंधी सूरत ख़ती जो मां पहिरियों ॿुधायमि त मुकमल अभ्यास अव्हांखे करिणो आहे। सिंधी सूरत ख़ती कॾहिं तयारु थी, कंहिं तयारु कई, कंहिंजे सुपरविज़न में जेको आहे सो उनखे जेको आहे सो तस्लीम कयो वियो ऐं कहिड़ा माहिर हुया, उन में केतिरा माहिर शामिल हुया, उन्हनि सभिनी खे अव्हांखे ज़हन में रखिणो आहे। इहे सभई कम अव्हां जेकॾहिं कंदा त इनशा अल्लाह अव्हांजी कामयाबी अवस आहे। इन में केर बि कंहिंखे जंहिं करे ज़रूरी आहे त अव्हां पंहिंजो मुतालियो बहितर खां बहितर करणु चाहियो था त 2 MCQ जा किताब ॿुधा आहिनि, उन ॿिन्ही मां को हिकिड़ो वठिणो, ज़रूरी न आहे त अव्हां वटि 2 किताब हुजनि। बाक़ी वरी नस्र जी तारीख़ लाइ मां ॿुधायो अव्हांखे प्रोफेसर मंघाराम मलकाणी जे लाइ, वधीक अञा उहो नथा वठणु चाहियो त हींअर डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजो जो किताब शाया थियो आहे, ही मूं वटि पियो आहे, साम्हूं मां तव्हांखे ॾेखारियां थो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां ही किताब छपिरायो वियो आहे।
इन में 3 जुल्द गॾियल आहिनि। अव्हांखे 50% में इहो किताबु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मां मिली वेंदो। इहो जेकॾहिं वठी पढ़णु शुरू कंदव त इन मां अव्हांजी मुकमल जेको आहे तयारी थी वेंदी, का अहिड़ी का शइ कोन्हे का। हा, अलबत्ता उहा तयारी अव्हांजी इब्तिदा खां वठी सन 2005 ताईं जी हूंदी। 2005 खां पोइ जो जेको अदब आहे उन खे अव्हांखे हिकु भेरो ॿीहर किन ॿियनि हंधनि ते ॾिसणो पवंदो। इन जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि शयुनि खे बि अव्हां नज़र अंदाज़ न कंदा, छाकाणि त हींअर ॾिठो वियो आहे त नवनि मौज़ूअनि खे पिणु आंदो वियो आहे ऐं नवां किताब पिणु शामिल कया वञनि था जेके जदीद अदब में शुमार थियनि था। ठीकु आहे, इन्हनि सभिनी सिन्फ़ुनि ते अलॻि अलॻि लेक्चर मुंहिंजा रखियल बि आहिनि ऐं हाणे हिकु भेरो ॿीहर नंढनि नंढनि लेक्चर्स जे ज़रिए MCQs जे ज़रिए अव्हां सां जुड़ियल रहंदुसि। अव्हां पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।